अॻु मौजूदु साथियो आहियां पंहिंजो राज़ अहमद सिराज। हिकु दफ़ो ॿीहर सिंध रीडर्स ऐं राइटर्स यानी यूट्यूब चैनल ते सभिनी खे भली कार। अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं कहाणी ऐं कहाणीअ जे जुज़नि बाबति। त कहाणी छा आहे ऐं कहाणीअ जा जुज़ा कहिड़ा कहिड़ा थियनि था। मुख़्तसिर कहाणीअ खे अफ़सानो बि चयो वेंदो आहे ऐं अफ़सानो लफ़्ज़ फ़साने मां वरितलु आहे, जेको फ़ारसी जो आहे। फ़ारसी मन जी माना थिए थी कूड़ी ॻाल्हि, पर सिंधीअ में उनजो मक़सदु मुख़्तसिर कहाणी ऐं मुख़्तसिर अफ़सानो ई वरितो वेंदो आहे। कहाणी असल में इंसानी मसइलनि, जज़्बनि, मुहबतनि, नफ़रतनि ऐं ख़्वाहिशुनि जी तर्जुमान थिए थी। ऐं कहाणीअ मुतलिक़ बि खोड़ सारा माण्हुनि जा, इलाही माण्हुनि जा मुख़्तलिफ़ राया मिलनि था। अमेरिका जे अफ़साना निगार एड ग्रायल निपो जो चवणु आहे त मुख़्तसिर कहाणी अहिड़ी हुअणु घुरिजे जेका अधु कलाक खां 2 कलाकनि जे अंदरि पढ़ी पूरी करे सघिजे। सर हैज़ डब्ल्यू कहाणी मुतलिक़ लिखनि था त कहाणी जेका मुख़्तसिर कहाणी आहे उहा मुख़्तसिर ई हुअणु घुरिजे, यानी उन्हनि में वाक़िअनि जी चुरपुर एतिरी तेज़ हुअणु घुरिजे जो उहा मुख़्तसिर वक़्त में पूरी थी वञे। फ्रांस में जॾहिं सनती इनक़लाब आयो त डिघा ऐं तवील नावल पढ़ण जे लाइ माण्हुनि वटि तमामु वक़्तु घटि बचंदो हुयो ऐं इन जे लाइ चवंदा आहिनि त ज़रूरत ईजाद जी माउ आहे। ऐं पोइ मुख़्तसिर कहाणीअ जनमु वरितो ऐं उहा निसरी ऐं पंहिंजे उरूज ते पहुती। असांजी सिंधी ॿोलीअ में मुख़्तसिर अफ़साने जी शुरूआति 1914 में 2 वॾनि आलमनि कई, जिन में सभ खां पहिरीं मिर्ज़ा कलीज बेग शरीफ़ बेगम लिखी ऐं उनखां पोइ लालचंद अमर ॾिनो मल हुरमुखीअ जा लिखी करे हिन तसलसल खे अॻिते वधायो। सिंधी ॿोलीअ में हाणे अफ़सानो मुख़्तसिर कहाणी जे नाले सां लिखियो वञे थो। हाणे सिंधी ॿोलीअ में इलाही सारा मुख्य कहाणीकार मौजूदु आहिनि, जिन में जमाल अबड़ो, गुलाम रबानी, अमर जलील, नसीम ख़ैल, हामिद सिंधी, आगा सलीम, सिराज, अयाज़ कादरी, ख़ैरुनिसा जाफ़री ऐं नूरुल हुदा शाह ऐं ॿिया केतिरा ई नाले वारा कहाणीकार अची वञनि था। कहाणीअ जे जुज़नि बाबति मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ राय मिलनि था। कुझु माण्हुनि उन्हनि खे पिक डॉट मां जे नाले सां मनसूब कयो आहे। पे मां मुराद प्लाट, काफ़ मां मुराद किरदार, डे मां मुराद डायलॉग्स यानी मकालिमा, वाह मां मुराद वाक़ियो, तोए मां मुराद तर्ज़ तहरीर जंहिंखे असां डिक्शन या असलूब बि चवंदा आहियूं, मीम मां मुराद मरकज़ी ख़्याल जंहिं सेंट्रल आइडिया ते उहा कहाणी लिखी वञे पई, ऐं अलिफ़ मां मुराद इख़्तिताम यानी क्लाइमैक्स। हाणे सभ खां पहिरीं असीं ॻाल्हि कंदासीं प्लाट ते, त आख़िर प्लाट आहे छा। प्लाट असल में वाक़िअनि जी तरतीब खे चयो वञे थो त कहिड़ी रीति हिकिड़ो लेखक, हिकिड़ो साहितकार उन कहाणी, उन वाक़े खे पेश करे थो, यानी आया उहा कहाणी इब्तिदा खां शुरू थिए थी या इंतिहा खां शुरू थिए थी। कुझु कहाणियूं जेके, कुझु नावल, कुझु कहाणियूं, कुझु ड्रामा अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके इंतिहा खां शुरू थींदा आहिनि ऐं पोइ हिकिड़े तसलसल में अॻिते हलंदा आहिनि। इन ई शइ खे प्लाट चयो वञे थो। कहाणीअ जो समूरो दारोमदार प्लाट ते मुश्तमिल हूंदो आहे त कहिड़ो वाक़ियो कॾहिं थियो, कीअं पेश आयो ऐं किरदार उन्हनि सां कीअं मुंहुं ॾियनि था ऐं कीअं उहो हिकिड़े तसलसल में कहाणी शुरूआति खां वठी इंतिहा ताईं पहुचे थी। इन समूरे मरहले खे प्लाट चयो वेंदो आहे। इंग्लिश में बि जीअं जॾहिं असां एलिमेंट्स ऑफ स्टोरी पढ़ंदा आहियूं त उन में सभ खां पहिरीं जेको एलिमेंट असांखे पढ़ायो वेंदो आहे, जेको सम्झायो वेंदो आहे, जेको असीं स्टडी कंदा आहियूं, उहो इहो ई एलिमेंट हूंदो आहे प्लाट। ऐं इंग्लिश में इन खे 5 पार्ट्स में विरायो वेंदो आहे। सभ खां पहिरीं जॾहिं असांजी बिगिनिंग थींदी आहे, उन खां पोइ राइज़िंग एक्शन हूंदो आहे, उन खां पोइ क्लाइमैक्स, पोइ फॉलिंग एक्शन ऐं उन खां पोइ वञी असांजो इख़्तिताम थींदो आहे यानी एंड। ईअं 5 ई हिसनि में प्लाट खे विरायो वेंदो आहे। पर पोइ बि घणा माहिर इहो बि चवंदा आहिनि त प्लाट जा 3 मेजर या मुख्य जेको आहे सो हिसा थियनि था, जिन में पहिरीं बिगिनिंग, क्लाइमैक्स ऐं एंड। सो अहिड़े तरीक़े सां सिंधी में बि वाक़िअनि जी तरतीब, हादसनि जी तरतीब खे असीं प्लाट चवंदा आहियूं। ऐं हिकिड़ो लेखक उनखे कहिड़ी तरह ऐं कहिड़े नमूने सां पेश करे थो, उहो उन जूं टेक्निक्स हूंदियूं आहिनि। उन खां पोइ कहाणीअ जे जुज़नि में ॿियो जुज़ो जेको थिए थो उहो आहे किरदार यानी किरदार निगारी। कहाणीअ में मौजूदु फ़र्दनि खे किरदार चयो वेंदो आहे, पर जदीद दुनिया जे अदब में बेजान शयुनि खे बि किरदार चयो वञे थो, जहिड़ो कयो जबल, समुंड, भितियूं, छितियूं, पथर, पेंसिल, काई बि बेजान शइ किरदार तौरु कतब आणे सघिजे थी। पर उन में शर्त सिर्फ़ु इहो आहे, जंहिं बि किरदार खे अव्हां लिखणु वञी रहिया आहियो उन किरदार बाबति अव्हांखे गच मालूमात हुअणु घुरिजे। जहिड़ी रीति हेमिंगवे जो ओल्ड मैन एंड सी, जंहिंमें समुंड हिकिड़े किरदार तौरु पेश कयल आहे, ऐं जीअं पाउलो कोइलो जी द पेंसिल कहाणी, जंहिंमें हुन पेंसिल खे किरदार करे पेश कयो आहे, ऐं अहिड़ा खोड़ सारा ॿिया बि असांखे मिसाल मिली सघनि था।
उन खां बाद में असांजो टियों जेको जुज़ो आहे कहाणीअ जो उहो आहे डायलॉग यानी मकालमा गुफ़्तगू। कहाणी में मौजूदु फ़र्दनि तरफ़ां ॻाल्हायल गुफ़्तगू या अदा कयल जुमलनि खे डायलॉग्स यानी मकालमा चयो वेंदो आहे। मकालमा असल में कंहिं बि किरदार जी या किरदारनि जी ज़हनी कैफ़ियत खे बयानु कंदा आहिनि। हिकु लेखक हिकु साहित्यकार खे घुरिजे त हू पंहिंजे किरदारनि खां अहिड़ा जुमला ॻाल्हाए जेके मनमोहींदड़ हुजनि ऐं हिकिड़ा माना ख़ेज़ जुमला हुजनि, जीअं पढ़ंदड़ ते उनजो गहरो असरु पवे। इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि जो बि ख़्यालु ज़रूरु रखिणो पवंदो आहे त असीं जंहिं किरदार खां जेके जुमला ॻाल्हाए रहिया आहियूं उहे उनजी ज़हनी मयार ऐं संदसि समाजी हैसियत मुताबिक़ बि हुअणु घुरिजनि। उन खां पोइ असांजो चोथों जेको जुज़ आहे कहाणीअ जो उहो आहे वाक़ियो। हाणे वाक़ियो कहाणीअ में हिकिड़ो मरकज़ी ऐं मेन एलिमेंट चयो वञे थो। वाक़ियो उन हादसे खे चवंदा आहियूं, उन मुंझारे खे चवंदा आहियूं जंहिं मुंझारे ते जंहिं हादसे ते पूरे ते उहा कहाणी आधारियल हुजे थी ऐं प्लाट फ़क़ति उनखे मंदर आम ते पेश करण जे लाइ या उनखे लिखण जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। वाक़िए जे लाइ ईअं खणी चइजे त वाक़ियो असल में कहाणीअ जो रूह थिए थो जंहिं ते उहा समूरी कहाणी आधारियल रहे थी, यानी कोई बि हादसो या वाक़ियो जंहिंखे असीं लिखूं था उहो कहाणीअ जो मेन रूह हूंदो आहे ऐं समूरी कहाणी उन ई हिकिड़े वाक़िए ते ई मुश्तमिल हूंदी आहे। उन खां पोइ अची वञे थो तिर्ज़े तहरीर यानी असलूब, ऐं इंग्लिश में उनखे डिक्शन बि चयो वेंदो आहे। असलूब असल में लेखक जे लिखण जो ॾांहुं संदसि ख़्यालनि ऐं संदसि जज़्बनि खे उहो कहिड़ी रीति बयानु करे थो, कहिड़ी रीति ज़ाहिर करे थो ऐं उन्हनि ख़्यालनि उन्हनि जज़्बनि खे बयानु करण जे लाइ हू कहिड़नि लफ़्ज़नि जी चूंड करे थो, इन ई खे ई असलूब चयो वेंदो आहे। असल में असलूब हिकु लेखक जी शख़्सियत जो मज़हर हूंदो आहे, उन जो अक्स हूंदो आहे। जॾहिं मां जॉन मिल्टन जे शाहकार कम द पैराडाइज़ लॉस्ट जो मुतालियो कंदो तव्हांखे संदसि शख़्सियत हुन में नुमाया नज़र ईंदी। जहिड़ी रीति सिंधी ॿोलीअ में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो असलूब आहे, अॼु बि संदसि सानी या संदसि मुतबादिल असलूब असांखे न मिली सघियो आहे। उस्ताद बुखारी, शेख अयाज़, इमदाद हुसैनी या ॿिया खोड़ सारा जेके बि असांजा लेखक शाइर आहिनि उन्हनि सभिनी जो असलूब पंहिंजो पंहिंजो थिए थो। जहिड़ी रीति जमाल अबड़े जी कहाणियुनि में असांखे जुमलनि जी चूंड तमामु बहितरीनु नज़र ईंदी आहे ऐं हिकिड़ा मौज़ून लफ़्ज़ उन जे लाइ इस्तेमालु कयल हूंदा आहिनि। इन में हिकिड़ी ॻाल्हि नोट करण जी ज़रूरत आहे त असलूब जो डायरेक्ट जेको तालुक़ु थिए थो उहो कहाणीअ सां हरगिज़ न आहे, बल्कि उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े लेखक जे लिखण जो ॾांहुं थिए थो। हर लेखक उनखे पंहिंजे हिकिड़े अंदाज़ सां लिखी सघे थो। उन खां पोइ अचे थो मरकज़ी ख़्याल यानी उन कहाणीअ जी थीम, उन कहाणीअ जो मक़सदु छा आहे। आया उहा कहाणी फ़क़ति तफ़रीह जे लाइ लिखी वई आहे या उनजे पोयां हिकिड़ो मख़सूस मक़सदु बि रखियो वियो आहे। उन खे मरकज़ी ख़्याल चयो वेंदो आहे, जंहिं ख़्याल खां जंहिं मक़सद खां उहा समूरी कहाणी लिखी वञे थी। जीअं जमाल अबड़े जी पशु पाशा कहाणी मंझां कहिड़ो मक़सदु आहे, या नजम अब्बासीअ जी कहाणी छोॾो असांखे कहिड़ो पैगाम थी ॾिए। अमर जलील जे अफ़साने आरोड़ जो मस्त पोयां आख़िर कहिड़ो मक़सदु लिकियलु आहे। मरकज़ी ख़्याल असल में उहा मक़सदियत हूंदी आहे जंहिंजे करे जंहिंखे नज़र में रखी करे हिकु लेखक हिकु साहित्यकार पंहिंजी कहाणी तहरीर कंदो आहे। उन खां पोइ आख़िर में अची वञे थो इख़्तिताम यानी उन ई कहाणीअ उन ई अफ़साने जो ख़तमु थियणु। इख़्तिताम यानी पुॼाणीअ वसीले हिकु लेखक पंहिंजे उन मक़सदियत यानी पंहिंजे उन मरकज़ी ख़्याल मुतलिक़ को न को पैगाम ॾींदो आहे। हिकु ॻाल्हि ज़हन में रखणु ज़रूरी आहे त इख़्तिताम हमेशह गैर मुतवक़े हुजणु घुरिजे। ड्रामनि, फिल्मुनि ऐं नावलनि वांगुरु हमेशह हीरो जी फतह न हुजणु घुरिजे। इख़्तिताम अहिड़ो छिरकाईंदड़ हुजणु घुरिजे जेको गैर मुतवक़े हुजे ऐं माण्हुनि जी तवक़ो खां बिल्कुलु उबतड़ हुजे। इख़्तिताम तवक़ात जे उबतड़ हुअणु इन जे लाइ लाज़मी हूंदो आहे जीअं उहो पढ़ंदड़ खे सोचण ते मजबूर करे। इहे हुया कहाणीअ जा जुज़ा, पर मुख़्तलिफ़ मुहक़िक़नि इन ई कहाणीअ जुज़नि खे मुख़्तलिफ़ हिसनि में मुख़्तलिफ़ पार्ट्स में रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ जुज़ा मुतारिफ़ कराया आहिनि। जीअं अमेरिकी अदब में सिर्फ़ु कहाणीअ जा 5 जुज़ा थियनि था यानी 5 एलिमेंट्स, जिन में सभ खां पहिरीं हूंदो आहे किरदार कैरेक्टर्स, ऐं उन खां पोइ ॿिए नंबर ते माहौल यानी सेटिंग, त कहिड़े माहौल में कहिड़े मौसम में कहिड़ी जाइ ते उहा कहाणी लिखी वञे थी, उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ज़हन में रखिणो पवंदो आहे। ऐं उन खां पोइ आहे 3 नंबर ते प्लॉट जेको असीं हींअर पढ़ी आयासीं। उन खां पोइ 4 नंबर ते अची वञे थो कंफ्लिक्ट यानी मसइलो, ऐं 5 नंबर ते लास्ट में मरकज़ी ख़्याल यानी थीम अची वञे थी।
इश्तियाक अंसारी पंहिंजी किताब इश्तियाक अंसारी फ़न ऐं शख़्सियत में कहाणीअ जे जुज़नि जी साॻी तरतीब ॾिनी आहे, जंहिंमें प्लाट, मौज़ू, किरदार निगारी, असलूब, मंज़र निगारी ऐं ॿोली शामिल आहिनि। घणा मुहक़िक़ इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थींदा आहिनि त कहाणीअ जो हिकिड़ो जुज़ो मंज़र निगारी थिए थो त उन वाक़िए खे, उन हलंदड़ हालत खे, उन सूरत हाल खे हिकु लेखक पंहिंजे लफ़्ज़नि सां कहिड़े तरीक़े सां, कहिड़नि लफ़्ज़नि जी चूंड करे बयानु करे थो जो पढ़ंदड़ खे उहो मंज़र ईअं लॻणु घुरिजे ॼण उहो बिल्कुलु उन जे साम्हूं ई थी रहियो आहे ऐं हू उन्हनि किरदारनि खे ॾिसी सघे थो। नाले वारे मुहक़िक़ अमीर अली चांडे पंहिंजे हिकिड़े मज़मून कहाणी ऐं उन जा तरकीबी जुज़ा में कहाणीअ जा 7 जुज़ा ॼाणाया आहिनि, जिन में पहिरियों आहे प्लाट या सिट्रा, उन खां पोइ आहे किरदार कैरेक्टर्स ऐं उन खां पोइ आहे नुक़्ताए नज़र यानी पॉइंट ऑफ व्यू, उन खां पोइ आहे सेटिंग ऐं स्टाइल यानी असलूब ऐं उन खां पोइ आहे डिक्शन ॿोली ऐं लास्ट आहे मौज़ू यानी थीम, आख़िर उन जो मक़सदु छा आहे। इहे हुआ कहाणीअ जा जुज़ा जेके अॼु असां पढ़िया। वरी हिकिड़ी ॿी मालूमाती वीडियो सां गॾु अव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त।